साईं असांजे सम्झ में जेको अच्छी ॾाढी असांजो थियो आहे। असां ॾिसूं था हाणे पुलिस जो को रिट ई न आहे, हाणे ना MNA MP जो रिट आहे, हाणे असां सम्झूं था त धाड़ेलनि जो रिट आहे। अॼु खां पोइ असां तरीक़ेकार ई ॿियो बणाईंदासीं। असां कंहिं धाड़ेल खे चङो मुड़ुसु बणाईंदासीं, ॿियो छा कंदासीं? अगरि SP साहब बि असांखे अमन न ॾे, MNA MP बि असांखे अमन वठी न ॾियनि त वञूं काॾे? या पाकिस्तान छॾे कंहिं ॿिए मुल्क वञूं? एतिरा वसाइल असां वटि न आहिनि। ख़ुदा जो कसम आहे, गुलाम सरवर जो जेको 3 नस्ल जो कमाई हो, 3 नस्लनि जो कमाई तबाह थी वियो आहे। 2 करोड़ रुपया को थोरो रक़म न आहे। हू दुकानदार माण्हू, वापारी माण्हू, 2 करोड़ रुपये जो उनजो धाड़ो लॻो आहे। उहो अॻे करोड़पति हो, हाणे कखपति थी वियो आहे। इन ॻाल्हि मां तव्हां साफ़ ई अंदाज़ो लॻायो। ख़ुदारा जेके तव्हांखे इंटरव्यू ॾियूं था, इहो इंटरव्यू हलाइजो बि ज़रूरु। असां सहाफ़ी बिरादरी खे चऊं था, SP साहब खे चऊं था, ख़ुदा तोखे हेॾो सारो उहिदो ॾिनो आहे, तूं कंहिं बि MNA MP जो मोहताज न आहे। अलाह तोखे हमेशह जे लाइ ऑफिसर बणायो आहे। तव्हां महिरबानी कयो, पंहिंजे SHO अहिड़ा रखो जेके तव्हांजे जैकाबाद ज़िले में अमन थिए। मोहम्मद सलाह खोसो, जैकाबाद। हा, असांजे हथ में त इहो एहतजाज करणु आहे, इहो एहतजाज करणु आया आहियूं अॼु असां हिते। छो जो अॻे बि SP साहब 10 ॾींहंनि जी मोहलत घुरी हुई, उनखे त तक़रीबन हाणे 16-17 ॾींहं थी विया आहिनि। त वरी बि असां यादि दहानी जे लाइ आया आहियूं SP साहब खे कि बाबा तूं हाणे कुझु कयो, छो टाइम काफ़ी गुज़री वियो आहे। ऐं असांखे त उमेदु कोन्हे, ख़ासि कर करीमश पुलिस त इंतिहाई फ़ज़ूल पुलिस आहे, उनखां त का बि उमेदु कोन्हे। असां चयो त SP साहब शायदि कुझु करे, पर अञा ताईं कुझु थियो कोन्हे। असांजो धरणो वक़्तन फ़वक़्तन हलंदो रहंदो ऐं इन खां पोइ असांजो प्रोग्राम आहे, असां बाईपास ते धरणो हणंदासीं इंशाल्लाह। उहो जेको आहे पोइ गैर मुइना मुद्दत जे लाइ हूंदो। जेतिरे ताईं मुतालबात न मञंदा असां न उथंदासीं। ॾिसो न, अॼु जो जेको ही एहतजाज आहे, जेको SSP साहब जे ऑफिस जे ॿाहिरां हयो वियो आहे, इहो न सिर्फ़ु जेको आहे पुलिस डिपार्टमेंट जे लाइ, SSP साहब जे लाइ, DIG जे लाइ, IG जे लाइ, मां त ईअं चवां थो सिंध गवर्नमेंट जे लाइ सवालिया निशान आहे। छाकाणि जो अवाम जेको आहे पंहिंजो वोट ॾेई करे पंहिंजा नुमाइंदा इन करे चूंडदी आहे त तव्हांखे असां जॾहिं ऐवाननि में मोकिलियूं त तव्हां असांजा जेके फंडामेंटल राइट्स आहिनि उन में बिलख़ुसूस जेको अमन अमान आहे। छाकाणि जो जॾहिं अमन अमान न हूंदो त तव्हांजी पाण ॻाल्हि करे वियो त कारोबार न हूंदो, ताजिर बिरादरी जॾहिं सिक्योर न हूंदी, आम माण्हू जॾहिं सिक्योर न हूंदो त ज़ाहिर आहे इहो सिस्टम कीअं हलंदो। पाकिस्तान पीपल्स पार्टी शहीदनि जी पार्टी आहे, जे हमेशह ग्रास रूट लेवल जी ॻाल्हि कई आहे, अवाम जी ॻाल्हि कई आहे, बिलख़ुसूस हुननि औरतुनि जी ॻाल्हि कई आहे, ख़वातीन जी ॻाल्हि कई आहे। अॼु असांजी जेके मावरूं, असांजूं भेनरूं, असांजूं न्याणियूं जेके आहिनि उहे महफ़ूज़ न आहिनि। आख़िर असां जेको आहे इंसाफ़ जे लाइ कंहिं वटि वञूं? जेकॾहिं पुलिस बि इंसाफ़ न ॾे, MPA MNA सेनेटर जेकॾहिं इहे बि इन जो नोटिस न वठनि, त मां ई सम्झां थो त जेको आहे इहो जेको आहे जैकाबाद जी ज़िला ठुल जी ऐं गड़ी खेरे जी आवाम सां इंतिहाई ज़्यादती आहे। बग़ैर कंहिं देर जे जेको आहे अहिड़ी सूरत हाल जंहिंमें जेको आहे 1947 खां पहिरियां असांखे कॾहिं अहिड़ा हालात न मिलिया आहिनि जो आम माण्हू जेको आहे उहो सिज लथे खां पोइ निकिरण जी न चाहे। अॼु असां शहरी जेके आहियूं, जॾहिं घरां निकिरूं था त चऊं था त असां वटि मोबाइल न हुजे, चऊं था त असां वटि पर्स न हुजे, ऐं असांजा जेके वॾा आहिनि या असांजी जेके औलाद आहे, असां पंहिंजी औलाद खे चऊं था त मग़रिब खां पहिरियां तव्हां पंहिंजे घरनि में अचो। छा असां पाकिस्तान में नथा रहूं? छा असां सिंध में नथा रहूं? छा हिते कानून न आहे? छा हिते क़ाइदा न आहिनि? एॾी वॾी पुलिस, हिकिड़ो वक़्तु हूंदो जेका पुलिस तव्हांखे हर चौराहे ते नज़र ईंदी, हर मोहल्ले में नज़र ईंदी, हर मार्केट में नज़र ईंदी। अॼु जेको आहे उहा पुलिस किथे आहे? अॼु तव्हां दूरबीनी खणी करे सॼे ज़िले खे चेक कयो, सॼे शहर खे चेक कयो, तव्हांखे पुलिस न मिलंदी। जेकॾहिं पुलिस नथी मिले त इहे हज़ारे जेके पुलिस एहलकार आहिनि, इहे कंहिंजी ड्यूटी था कनि, कहिड़े कानून तहत जेको आहे इन्हनि खे पघारूं ॾिनियूं थियूं वञनि, इहो जेको आहे सवालिया निशान आहे पुलिस डिपार्टमेंट जे लाइ। असीं सभु शऊर रखूं था। अॼु खोसो बिरादरी सां हीउ जेको ज़ुल्म थियो आहे, हीउ जेके हिनखे शौक़ मों के जेके हिते न आया आहिनि, परे खां अची करे करीबश खां मुख़्तलिफ़ इलाइक़नि खां सॼो जेको शहर आहे, अॼु उन्हनि सां गॾु आहे। असीं मुतालबो कयूं था चीफ जस्टिस सिंध खां त जेको आहे हिन जो सीरियस नोटिस वठो। गड़ी खेरो, जैकाबाद ऐं ठुल में जेको आहे अमन अमान मुकमिल बहाल कयो वञे, ताकी शरीफ़ माण्हू जेको आहे सुख जो साह खणनि ऐं ताजिर बिरादरी पंहिंजो कारोबार करे सघे। ॾिसो अमन अमान त ख़राबु आहे, महिनो खनि थियो आहे रोज़ 4-5 वारदात थियनि पिया। अमन अमान त ख़राबु आहे। इन में हुकूमत के SP खे नोटिस वठणु घुरिजे त जेको आहे अमन अमान खे कंट्रोल करनि। इन महिल ताईं अमन अमान कंट्रोल में न आहे जैकाबाद में, चाहे सिटी हुजे चाहे बहराली हुजे। मुतालबो असांजो इहो आहे त जवाबदारनि खे वठनि। अॼु असां करीबश वारे दोस्त कोसा बिरादरी सां गॾु आहियूं। उन जेको चोरी थियो, दाड़ो लॻो, उनजो सामान वापसि कराइनि।
उन जवाबदारनि खे पकड़े किरदार ते पहुचाए उनखे सज़ा ॾियारनि। असांजो मुतालबो इहो आहे, जेकॾहिं अॻे दोस्तनि अॻिते इन मामले खे वधायूं त असां दोस्तनि सां गॾु आहियूं। सही ॾिसो न, मीडिया खे बि मां अर्ज़ु कंदुमि, असांजा जेके चूंडियल नुमाइंदा आहिनि उन्हनि को इहे सुवालात ऐं प्रोग्राम कयो तव्हां वोट वठी जेके वाइदा कया आहिनि, जेकी इहा अॼु अमन अमान जी सूरत हाल आहे उन्हनि जी नाअहली आहे। शहरी असां अॻु बि एहतजाज कंदासीं, पर अॻे थोरो क्राइम, हाणे सॼो ज़िलो भाउ भरे थो। थुल ॾिसो, करीम बख्श कोसो ॾिसो, बहादुरपुर ॾिसो, दिन दिहाड़े माण्हुनि जी इज़तूं महफ़ूज़ न आहिनि। धाड़ा त पंहिंजी जाते इज़तूं बि महफ़ूज़ न आहिनि। मोटरसाइकिलूं स्नैचिंग, मोबाइल हाणे लेडीज़ बाज़ार में माण्हुनि खे औरतुनि खां फुर थिए थी। यार शर्म जहिड़ी ॻाल्हि आहे, हिन ऑफिसरनि खे शर्म अचणु घुरिजे। सो अॼोको असां एहतजाज बहादुरपुर इहो करीम बख्श कोसे जी आवाम सां गॾूं। हिननि सां जेतिरे ताईं ज़्यादती जो अज़ालो न थींदो, असां हिननि जे धरणे में हिननि सां गॾूं।